अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अब्दुर्रज़ाक उमराणी आहे ऐं मुंहिंजो तलक हैंड्स समाजी तंज़ीम सां आहे। हिन वक़्तु असां वटि जेका मुल्की सूरत हाल ऐं पोइ ख़ुसूसी तौर ते सिंध में जेका सूरत हाल हले पई उन में असां रोज़ाना अहिड़ा वाक़िया ॾिसूं था जंहिंमें हिकिड़ी कंहिं नंढे मासूम न्याणीअ खे या कंहिं नंढड़े ॿार खे जेका जो जिन्सी हिरास बि कयो थो वञे ऐं गॾो गॾु हुन सां जबरी तौर ते अहिड़े क़िस्म जा सेक्सुअल अब्यूज़ करण खां पोइ वरी उन ॿार खे या उन न्याणीअ खे जेको क़तलु कयो थो वञे त जीअं का शाहिदी न रहे को सबूत न रहे। हाणे इहे सॼा मामला जेके आहिनि उहे असां वटि जेका असांखे निसाब में तइलीम ॾिनी पई वञे उन में लाइफ बेस स्किल एजुकेशन जेका आहे उहा अञा ताईं निसाब जो हिसो बणजण जे लाइ गवर्नमेंट पॉलिसीज़ त अख़्तियार कयूं आहिनि पर प्रॉपर तरीक़े सां सभिनी स्कूलनि में इन क़िस्म जी तइलीम कोन पई ॾिनी वञे त ॿार खे ख़बर हुजे ही कहिड़ो माण्हू जेको आहे हिन जो इंटेंशन छा आहे ऐं गुड टच ऐं बैड टच जेका आहे छा आहे। सोसाइटीअ में हिन वक़्तु जंहिं अंदाज़ में असां वटि स्पेस पैदा थियो आहे या असां वटि स्पेस क्रिएट थियो आहे जंहिंमें माण्हुनि जी एक्सेस जेका आहे सा हिन वक़्तु पोर्नो साइट्स ते वञी रही आहे या माण्हू जेके हिन क़िस्म जूं मूवीज़ या हिन क़िस्म जूं जेके सिचुएशन्स खे जेके ॾिसनि था त पोइ उहे पंहिंजी उहे ख़्वाहिशूं जेके आहिनि उन्हनि खे रिलीज़ करण जे लाइ वञी क्राइम बि कनि पिया छाकाणि जो उन्हनि खे इन ॻाल्हि जी ॼाण कान्हे का त हीउ जेको अमल कयां पियो इन जा जेके कॉन्सिक्वेंसिस आहिनि जेके उहे कहिड़ा निकिरंदा। जेको विक्टम आहे उहो विक्टम बि मासूम आहे ऐं गॾो गॾु वरी जेको माण्हू इन क़िस्म जो अमल करे थो उहो पाण जेको आहे सो इन्हनि शैतानी हरकतुनि में ग़लतान थी करे अहिड़े क़िस्म जे अमलनि में शरीक थिए थो ऐं पोइ हुन वटि पछता जे लाइ जेको को वक़्तु नथो बचे। हिन वक़्तु असां वटि खोड़ सारा अहिड़ा वाक़िया जेके थिया आहिनि जंहिंमें असांखे महसूसु थियो आहे त असांजी न्याणी जंहिंजी हार्डली उमिरि 8 साल 9 साल या 10 साल उन सां रेप कयो वियो ऐं रेप करण खां पोइ वरी हुनखे बुटा ॾेई जेको आहे हुनजो क़तलु कयो वियो हुयो ऐं हुनजे लाश खे किथे पूरियो वियो या हुनजे लाश खे जेको आहे किथे दफ़न करण जी नाकाम कोशिशि कई वई। त हर असीं ॾिसूं था त महीने में को न को कंहिं न कंहिं एरिया मां अहिड़े क़िस्म जो वाक़ियो जेको आहे रिपोर्ट थिए पियो। हाणे बुनियादी तौर ते इहे वाक़िया छो पिया थियनि सोसाइटीअ में फ्रस्ट्रेशन छो एतिरी वधी वई आहे हली असांजा जेके उहे नौजवान या असीं इहे चऊं जेके उहे वॾियुनि उमिरियुनि जा जेके माण्हू आहिनि उहे एॾा जुनूनी छो बणजनि था जो हिकिड़े नंढे मासूम ॿार सां हिन क़िस्म जो जेको आहे अमल कनि ऐं उन अमल करण खां पोइ वरी उन ॿार खे जेको आहे क़तलु कनि हुनजी जान जेका आहे सा वठंदे देरि नथा कनि। त इन में असांजे वालदेन खे बि इन क़िस्म जी जेका आहे सा कोशिशि करणु खपंदी त पंहिंजे न्याणी ॿार खे पंहिंजे नंढड़नि मासूम ॿारनि खे ईअं स्कूलनि में ईअं बाज़ारुनि में गिटियुनि में जॾहिं वञनि था या मोकिलीनि था या उनजी एतिरी परगोर नथा लहनि त पोइ अहिड़े क़िस्म जा जेके शाहींग आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके जुनूनी आहिनि जेके फ्रस्ट्रेशन जो शिकार आहिनि जेके सेक्सुअली जेके आहिनि से हिकिड़ा फर्स्टेड माण्हू आहिनि उहे इन क़िस्म जो क्राइम जेको आहे सो कमिट कनि था। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं कोटड़ी में ताज़ो हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें हिकिड़ी वीचारी गूंगी न्याणी हुई या नारी हुई उनखे बि हिकिड़े जुनूनी जेको आहे ॾिसंदसि माउ जे एब्सेंस में जेको आहे वञी घर में घिड़ी करे ऐं हुन सां जेको आहे सो इन क़िस्म जी वार्ता कई ऐं वार्ता करण खां पोइ हुनजो साह घुटे करे उनखे घुटा ॾेई करे उनखे मारियो वियो मतां ई शाहिदी ॾेई विझे या इहे किथे जेका आहे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे वञे। त जेको जुनूनी जेको इहो अमल बि करे पियो उहो ख़ौफ़ज़दा हूंदो आहे पर गॾो गॾु हू शैतानी हवस ऐं शैतानी ख़्यालात जे ग़लबे जे हेठि एतिरो त हूंदो आहे जो इन क़िस्म जो क्राइम जेको आहे उहो कमिट करे थो अचे। सोसाइटीअ में असांखे इल्मु ॾियणो पवंदो सोसाइटीअ में असांखे टॉलरेंस लेवल खे वधाइणो पवंदो सोसाइटीअ में असांखे मयार ऐं जेके सुठायूं आहिनि उन्हनि जी तबलीग करणी पवंदी ऐं गॾो गॾु जेके ॿार विक्टम थियनि था उन्हनि खे इन ॻाल्हि जी मालूमात ॾियणी पवंदी छाकाणि जो हीअ सोसाइटी हिन वक़्तु इन नज ते पहुची वई आहे हली जो अव्हां सां का वारदात थिए अव्हां सां जेकॾहिं कंहिं क़िस्म जो को अहिड़े क़िस्म जो इंसीडेंट थिए त उनखे बचाइण जे लाइ उनखां पंहिंजे पाण खे प्रोटेक्ट करण जे लाइ उनखां पंहिंजे पाण खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ तव्हांखे प्रिपरेशन बि करणी पवंदी ऐं वरी गॾो गॾु उन सिचुएशन में तव्हांखे उन सिचुएशन खे कीअं हैंडल करिणो आहे कीअं उन सिचुएशन खे मिटिगेट करे पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखिणो आहे उनजो बि तव्हांखे जेको आहे सो ॼाण हुजणु घुरिजे ऐं तव्हांखे ट्रेनिंग हुजणु घुरिजे। असां चाहियूं था त निसाब में स्कूलनि में ऐं सोसाइटीअ में इन क़िस्म जी तबलीग कजे इन क़िस्म जा जेके आहिनि से सेमिनार्स इन क़िस्म जा रवैया इन क़िस्म जी जेका आहे असां माहौल जनरेट करियूं त इन क़िस्म जा वाक़िया जेके आहिनि उहे असीं रोके सघूं
त जीअं महफ़ूज़ रहनि असांजूं न्याणियूं ऐं गॾोगॾु असांजा मासूम ॿार जेके बिल्कुलु मासूम हूंदा आहिनि ऐं जेके ईज़ीली उन्हनि जे एक्सेस में अची था वञनि, ईज़ीली उन्हनि जे असीं ईअं चवंदा आसान टारगेट बणिजी था वञनि, उन्हनि खे असीं बचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। त सभिनि खां वॾी बदी ऐं नेकी जूं कुवतूं जेके आहिनि गॾु गॾु हलनि थियूं। कॾहिं कॾहिं जॾहिं नेकीअ जूं कुवतूं पंहिंजी तबलीग ख़तमु करे छॾींदियूं आहिनि या नेकी जूं कुवतूं पंहिंजो इल्मु विरहाइण वारो अमल बंदि कंदियूं आहिनि, त पोइ बदी जूं कुवतूं जेके आहिनि हावी थी वेंदियूं आहिनि। हिन वक़्तु सिंध जेका अमन जो वहिंवार हुई, सिंध जेका हिकिड़ी सूफ़ियत जो जेका जो मर्कज़ हुई, उते हिन वक़्तु इहे जेके हालतूं आहिनि उहे ॾाढियूं गंभीर बणिजी चुकियूं आहिनि। त रियासत खे ऐं असांजे तइलीमी इदारनि खे असांजे निसाब में ऐं असांजी जेका मीडिया आहे उहा चाहे सोशल मीडिया हुजे, प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, उनखे गॾिजी हिन क़िस्म जी कंपेन हलाइणी पवंदी। हिकु त माण्हुनि जा इख़लाक़ दुरुस्त थियनि, हिकिड़ा त माण्हू जेके आहिनि पॉज़िटिव पासनि तरफ़ जेके आहिनि सोची फ्रस्ट्रेशन जेका आहे उन्हनि जी ख़तमु थिए। जेकॾहिं उन्हनि खे का फ्रस्ट्रेशन आहे त उनजे रिलीज़ करण जा जेके आहिनि वेज़ एंड मीन्स उन्हनि खे सेखारजनि ऐं पोइ गॾोगॾु मासूम ॿारनि खे या तबलीग कजे, उन्हनि खे इहो इल्मु ॾिजे कहिड़ियुनि कहिड़ियुनि हालतुनि में उन्हनि खे पंहिंजे पाण खे कीअं प्रोटेक्ट करिणो आहे, जीअं मुआशरे में जेके वधंदड़ वाक़िया आहिनि उन्हनि खे पाण रोके सघूं।